तुंहिंजो अॼु पे कोन आयो गॾु? हां छो कोन आयो आहे? मकाई ते वियो? खीर घणो खणी थी वञी? 2 किलो? 2 किलो पैसा रोकड़ा मिलंदा या शाम जो ॾींदो पैसा? शाम जो ॾींदो? हीअं रोकड़ा कोन ॾींदो? 2 किलो मां छा वठंदे पैसनि मां शाम जो? अटो खंडु? हुन में अटो खंडु पूरो थींदो? जी कुझु मकाई जी मज़दूरी बाबा करे थो उन मां वठंदा? माना कुझु मकाई जी मज़दूरी करे थो उन मां वठंदा, कुझु न खीर मां? घर में खीर बि रखंदा आहियो खाइण लाइ पंहिंजे लाइ? घणो किलो घर जो खीर रखंदा आहियो ऐं बाक़ी 2-2.5 किलो विकिणंदा आहियो? जी नाज़रीन, पाण ॾिठोसीं त केॾी महांगाई आहे, नंढड़ी बीठी आहे, ॾिसी सघूं था पाण जॾहिं खणी थी वञे खीर। अॼु जो बाबा सवेरे गॾु कोन आयो आहे पर पंहिंजे ॾाॾे सां गॾु आहे ऐं वञे पई खीर ॾियणु शहर में। उन मां जेके हिनखे 2 रुपया मिलंदा उन मां चवंदी हो रोकड़ा पैसा बि कोन ॾींदो पर उहो ॾींदो शाम जो। माना सुबुह जो खीर ॾेई ईंदी, वरी उनखां वेंदो शाम जो पैसा ॾींदो 200-250 जेके थींदा, उन मां खंडु अटो ऐं सामान वठंदी ऐं जेको थोरो घणो सामान खुटियो तुंहिंजो बाबा वियो आहे मकाई वढणु मज़दूरी ते। इंतिहाई ॾाढी महांगाई आहे, ग़रीब तबको परेशान आहे। रब्बुल आलमीन रहम करे असांजे हुक्मरान खे नसीहत ॾे। एॾी महांगाई आहे, हीउ ग़रीब तबको इहो चए थो त असांखे को बि असांखे गोश्त पुला न घुरिजनि, असांजो सिर्फ़ु इहो मसइलो हल थिए जो अटो सस्तो कनि। ऐं कुझु ॾींहं अॻु में शाइन फ्लूर मिल अटो खणी ईंदी कटो 10 किलो जो माण्हुनि खे 650 रुपए में ॾींदी हुई ऐं जेको माण्हुनि खे मिलंदो हो इहो 2 महीननि खां उन बंदि करे छॾियो आहे। शाइन मिल वारनि जो चवणु आहे त असांखे गवर्नमेंट कोटा कोन थी ॾे ऐं यूटिलिटी स्टोर ते जेको अटो अचे थो उहो बि हाणे बेनज़ीर जो इनकम सपोर्ट प्रोग्राम में जंहिंजा कोड अचनि था, अक्सर माण्हुनि जा कोड अचनि ई कोन था। माण्हू ॾाढा परेशान आहिनि महांगाई जे करे, ॾाढी हालात आहे, ॾाढी हालात तंग आहे ऐं वरी बि ख़ुदा हिदायत ॾे हुक्मरान खे जो सस्ताई कनि को मसइलो हल थिए।